पूरे मुल्क जियां सुबुह में भी ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोशो जज़्बे ऐं अक़ीदत सां मल्हायो वियो। शहर जी गलियुनि ऐं चौराहनि खे ख़ूब सिंगारियो वियो। अहले सुन्नत जी गौसिया तंज़ीम पारां शानदार रैली कढी सरकार जी आमद मरहबा, सुहिणे जी आमद मरहबा जा नारा लॻाईंदे रैली पूरे शहर जे मेन चौराहनि ऐं गेटनि मां थींदे फैज़ान मदीना मस्जिद वटि पहुती, जिते लंगर जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो। रैली जी अॻवानी पीर ऑफ राणीपुर सैयद आसिफ अली शाह जीलानी, हाफ़िज़ गुल हसन चन्ना करे रहिया हुआ। शानदार रैली में ख़ुसूसी शिरकत मोहतरम गुल मोहम्मद करमी, मुमताज अब्बासी, अजहर अब्बासी, महराज शेख, अनवर अली ओठो, इस्माइल कंबोयो, फरहान मेमण, रिज़वान मेमण समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची